हाणे पंहिंजे साम्हूं हिकु कहानी खणी अची रही आहिनि गुनगुन भावनानी, जंहिंजो नालो आहे सिंधियुनि जी हद। गुड मॉर्निंग। मुंहिंजो नालो गुनगुन भावनानी आहे। मां 9वीं दर्जे में थी पढ़ां। मुंहिंजी किताब जो नालो शाह लखपत आहे ऐं उन किताब जा राइटर आहिनि टीच काबिल। मुंहिंजी कहाणीअ जो नालो आहे सिंधियुनि जूं हदियूं। सिंध नालो हिकु वॾे मुल्क जो आहे। सिंध नालो हिकु वॾे मुल्क जो आहे। हिन जूं हदियूं वक़्त बि वक़्त पाई बदिलियूं आहिनि। कहीं भी समय में यह न रहियो आहिनि। हीअं त महाभारत में सिंध जो बयान कयल आहे। सिंध जो महाराज जयद्रथ कौरव पारव लड़ियो हुयो। कहीं वक़्त सिंध जूं हदियूं कश्मीर, मकरान, कंधार, कनौज, सूरत ताईं फैलियूं हुयूं। पंजाब, बलूचिस्तान ऐं उत्तर वारा इलाइक़ा बि सिंधियुनि जे हदियुनि जे अंदरि हुआ। सप्त कश्मीर ऐं पंजाब में शामिल हुआ। इन करे चवण में ईंदो आहे त सिंध जूं हदियूं ॻाईंदियूं वेंदियूं हुयूं। सिंध जो जनम। सिंध अॻोट मुल्क आहे। हिन जे जनम जे बारे में विद्वान जा राया आहिनि त सिंध असल में सिंध जो जगत आहे। हिन देश में हर क़िस्म जी खेती ठहरी थींदी। सिंध नदीअ जे किनारे ते वदन जी रवा थींदी। सिंध त हिंद नालो पायो। दुनिया जे सभिनि सुधरल क़ौम खे पंहिंजी सहायता आहे। जे क़ौम खे पंहिंजी सहायता न आहे, असां सिंधियुनि वटि सहायता जा बदिरान आहिनि। थैंक यू।